अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजधानी टाइम जे अॼोके एडिशन सां इस्लामाबाद स्टूडियो में मां सिकंदर अली हुलियो। अॼु मूंखे स्टूडियो में असांजे सीनियर दोस्त जेको इलेक्शन कवरेज लाइ सिंध में सॼो महीनो रहियो उन ज्वाइन कयो आहे मोहतरमा तराजन। अता साहब, इस्लामाबाद चवनि था त जोड़ तोड़ जो मरकज़ आहे ऐं राजधानी टाइम प्रोग्राम जो नालो आहे, पर असल जोड़ तोड़ हिन वक़्तु थी रही आहे लाहौर में, जिते रायवंड तरफ़ वेंदड़ सभु रोड जेके आहिनि उहे एॾी रश आहे जो अपॉइंटमेंट्स कोन थियूं मिलनि। ऐं ॿुधण में आयो त जनरल कियानी मॉडल टाउन जे घर ते मिलियो आहे शरीफ़ भाइरनि सां। इहा छा कहाणी? न ॾिसो, हिन वक़्तु जेका मुस्लिम लीग नून खे पोज़ीशन मिली हिननि चूंडुनि में, हुन खां पोइ ज़ाहिर आहे हिन वक़्तु इक़्तिदार जो इख़्तियार जो मर्कज़ रायविंड ई बणिजणो हो। सो हाणे हिकिड़े तरफ़ आज़ाद जेके उम्मीदवार आहिनि उहे कोशिशूं कनि पिया त उहे मुस्लिम लीग नून खे जॉइन कनि। अॼु बि तव्हां ॾिठो हूंदो फाटा मां 6 आज़ाद जेके MNAs चूंडिया हुआ उहे मुस्लिम लीग नून में शामिल थिया आहिनि। ठटे जा शीरादी बिरादरान जिन ओल्टो पलटी खाधी पीपल्स पार्टी में शामिल थिया इलेक्शन खां। उहो त सदाबहार सियासतदान आहिनि, जेको पावर हूंदो ओॾा वेंदा। हा, त उहे बि शामिल थी विया। उन खां सवाइ जमाल लगारी वारा, अवेस लगारी वारा उहे शामिल थिया आहिनि। त मजमूई तौर ते सभिनी दुरियुनि जो लाड़ो हिन वक़्तु नून लीग ॾांहुं आहे। ऐं नज़र इहो पियो अचे त मर्कज़ में हिकिड़ी मज़बूत हुकूमत ठहंदी। पंजाब असेंबली में तमामु वॾी मेजॉरिटी सां नून लीग बिल्कुलु। त हाणे इहा सॼी सूरत हाल आहे। इन सूरत जनरल कियानी जी मूं ॻाल्हि कई न, जनरल कियानी सादन कपिड़नि में बिल्कुलु हिकिड़ी लो प्रोफाइल तरीक़े सां मॉडल टाउन शरीफ़नि जे घर पहुतो। शहबाज शरीफ़ लंच हुनजी अरेंज कई। मियाँ साहब रायवंड मां ओॾां आयो। चवनि था त 2 ॻाल्हियूं उते थियूं आहिनि। हिकिड़ी त जनरल मुशर्रफ खे को बीमारी जो बहानो ॾेई फारिग करण जी, ऐं ॿियो ऐवान सदर में का तब्दीली जी ॻाल्हि ॿोल पई हले। न, हाणे ऐवान सदर में तब्दीली मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे, जेको मुस्लिम लीग नून जो सदर आहे मियाँ नवाज़ शरीफ़, ऐं जेको हाणे मुल्क में तारीख़ में पहिरियों भेरो टियों भेरो वज़ीर आज़म वञे पियो, उनजी जेका हिन वक़्त ताईं लैंग्वेज आहे ऐं जेको उन जूं पॉलिसियूं आहिनि, जेको जमहूरियत ॾांहुं जमहूरी इदारनि ॾांहुं उनजी मज़बूती ॾांहुं ऐं आइन जेको आहे उनखे साम्हूं रखी जेके हिन वक़्त ताईं जेके बि क़दम खयां आहिनि, मूंखे नथो लॻे त को सदर ज़रदारी खे हुन जे मुदे खां अॻु में उहे ऐवान सदर मां अहिड़ी वज़ाहत भाई फरदला बाबर कई आहे त सदर साहब सेप्टेंबर में कंटिन्यू कंदो। यानी उहो त हुननि इस्तीफ़ा जी ॻाल्हि कई आहे, पर उन खां सवाइ इम्पीचमेंट त हिकिड़ो रस्तो आहे न। पर उहो काफ़ी मुश्किल पेचीदा प्रोसेस आहे जेको शायदि उहो इम्पीचमेंट मुंहिंजे ख़्याल में नून लीग चाहींदी बि कोन। ऐं ज़ाहिर आहे सेप्टेंबर ताईं घणा महीना आहिनि विच में, हू चाहींदा त हार्डली 2 महीना वञी बचंदा बजट खां पोइ। जुलाई अगस्त सेप्टेंबर में त हुई तरीक़ेकार शुरू थींदो। अच्छा, हू जेको जनरल कियानी जी मुलाक़ात आहे उन में जनरल मुशर्रफ जे हवाले सां अॼु तव्हां ॾिठो त जेको जनरल मुशर्रफ जी 3 नवंबर 2007 जी एमरजेंसी केस वारो जेको मामिलो हो, उन वकील साहब पंहिंजी पिटिशन वापसि वरिती आहे। नंबर 1। नंबर 2, जनरल साहब खे चवनि पर बाबा हाणे मियाँ साहब बची वियो, ऐं हीअ कोशिशि पिया कनि त केयरटेकर हुकूमत जे ॾींहंनि में जीअं मियाँ आयो जनरल मुशर्रफ, ईअं ई हिननि ॾींहंनि में हिनखे पैकअप करे वापसि मोकिलियो। जान छुटे हिन केस में। अॼु वरी अहम डेवलपमेंट थी आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद वारे केस में बि अदालत हुनजी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। पर मजमूई तौर ते हाणे ॾिसो, हिते न मुस्लिम लीग नून जो को किरदारु आहे, न आर्मी चीफ जो आहे। हीउ सॼो अदालतुनि में मामिलो हाणे हलियो वियो आहे ऐं सॼो डिपेंड करे पियो अदालतुनि ते। अता साहब, अदालतूं ह्यूमैनिटेरियन ग्राउंड्स ते का अहिड़ी ॾेई सघनि थियूं त माउ जी तबियत जे लाइ, पंहिंजे तबियत लाइ वञी सघनि था। हुसैन हक़ानी वांगुरु वरी मोटण मर्ज़ी आहे मालिकनि जी। न, उहो चवां पियो न, त उहो अदालतुनि ते आहे। हिन में मियाँ नवाज़ शरीफ़ जो या आर्मी चीफ जो मुंहिंजे ख़्याल में किरदारु न पियो ठहे। ऐं अदालतूं जेके चयो पियो वञे त आज़ादु आहिनि, ख़ुदि मुख़्तियार आहिनि। हाणे जेकॾहिं उहे अदालतूं इन्हनि इदारनि जे चवण ते ऐं इन क़िस्म जी का रिलैक्सेशन ॾियनि थियूं, जनरल मुशर्रफ खे त घणनि ई मामलनि में अदालतुनि जो किरदारु बि ॾाढो शकी नज़र अचे थो। त इन हवाले सां जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि थिए थी त ॿुधाए आहे। पर सभिनी खां अहम जेको आहे उहो आर्टिकल 6 वारी जेका कार्रवाई आहे न, जजनि जी नज़रबंदी वारो जवाद इसखाव जो अॼु फरमायो आहे। हुन चयो आहे त जंहिं बि आर्टिकल 6 जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई उहो उन ॾोह जो मुरतकब थी वियो। बिल्कुलु। ऐं सज़ा उन ते अवसि अचणी आहे। त इहो हिकिड़ो वॾो ख़तरनाक आहे। उहो ई ॻाल्हि कयां पियो त हिन वक़्तु अदलिया हिकिड़े अहिड़े मोड़ ते बीठल आहे जिते हुनखे पंहिंजे मुस्तक़बिल जो, पंहिंजे किरदार जो ऐं पंहिंजे अणधुरे हुजण जो उहो तयन करिणो आहे सॼी क़ौम जे अॻियां। ऐं हीउ हिकिड़ो ट्रेस्ट केस आहे। ज़ाहिर आहे ॿियनि केसनि में एॾी वॾी का बि असां कोन ॾिठो त का मामिलो आयो हुजे। आइन टोड़ण ऐं मुल्क सां गद्दारी बराबरि आहे ऐं उहा प्रूव थी चुकी आहे जॾहिं हिकिड़ी शइ सुप्रीम कोर्ट जी पंहिंजी जजमेंट में, त उन माण्हू खे ईअं ई आज़ादु छॾे ॾियणु इहो मुंहिंजे ख़्याल में तमामु मुश्किल हूंदो मौजूदा अदलिया लाइ। जेकॾहिं इन क़िस्म जो को क़दम खणे थी हीअ अदलिया, त पोइ असांखे लॻंदो इहो ई त वरी नज़रिया ज़रूरत मुल्क में उहो ॿीहर ज़िंदा थी वियो आहे। त पोइ जनरल साहब जो एग्ज़िट प्लान तव्हांखे कीअं नज़र अचे थो? फ़िलहाल त नज़र कोन थो अचे। लॻे इहो थो, छो त मुस्लिम लीग नून बि अफोर्ड नथी करे सघे। छो त हिन वक़्तु हाणे ॾिसो, जेतोणीकि अञा ताईं नई असेंबली हलफ़ न आहे खयों, न हुकूमत ठही आहे, न वज़ीर आज़म आयो आहे।
पर मजबूरी तौर ते पाकिस्तान में थींदो वियो आहे त इलेक्शन में जेके पार्टियूं अक्सरियत माणे ईंदियूं आहिनि, जेके लॻंदियूं आहिनि त हाणे हीअ हुकूमत ठाहिण वञनि पियूं, उनखां पोइ सभु इदारा उन्हनि जे चवण ते हलंदा आहिनि। निगरान हुकूमत हिन वक़्तु डमी हुकूमत तव्हां सम्झी सघो था। असुलु हिन वक़्तु ब्यूरोक्रेसी जेका सॼो मुल्क हलाए थी, सा ब्यूरोक्रेसी हलाए थी हिन वक़्तु ब्यूरोक्रेसी। अच्छा था हीअ जेको अॼु ब्यूरोक्रेसी तव्हां ॻाल्हि कई, अॼु ब्यूरोक्रेसी जे हवाले सां ख्वाजा आसिफ PMLN जो हुन पिटीशन दाख़िल कई आहे त हीअ निगरान हुकूमत जे दौर में जेके अहम इदारा आहिनि, नेपरा पेपरा खां वठी ॿिया बि इदारा आहिनि काफ़ी, जेके की अपॉइंटमेंट्स थियूं आहिनि, पोस्टिंग्स ऐं ट्रांसफर्स उहे थियूं आहिनि, उनखे हुन चैलेंज कयो आहे त निगरान हुकूमत अॼु वरी वज़ाहती बयानु जारी कयो 2 पैरनि जो। हू चवनि पिया त असीं का बि अपॉइंटमेंट न कई आहे, एडहाक ताईं आर्ज़ी बुनियाद ते रखिया आहिनि। इन न उहो त गुज़िरियल राति वज़ीर आज़म हाउस पारां हिकिड़ी पधराई जारी थी, जंहिंमें वज़ीर आज़म हाउस जो इहो चवणो हो त सुई सदरन गैस, सुई नादरन गैस, ज़्यादातर बिजलीअ सां जेके मामला टेलीकॉम, नेपरा, त उते असां आर्ज़ी माण्हू रखिया आहिनि, जेके बि मोस्ट सीनियर हुआ, जेके सरबराह उहे हटाए छॾिया, मोस्ट सीनियर हुआ उन्हनि खे चार्ज आहे, नई हुकूमत ईंदी उहे उन्हनि खे मुक़ररियूं उन्हनि जूं कंदी। NHO जो चेयरमैन उनजो चवणु आहे त अमेरिका मां डिग्री वठी आयो आहे हाईवेज़ में जेको माण्हू, असां उनखे मुक़ररु कयो आहे। वज़ीर आज़म जो पंहिंजे पुट जे हवाले सां उन साॻे जेका वज़ाहती बयानु आहे, इहा वज़ाहत आहे त 18 ग्रेड में बलोचिस्तान में कमु करे रहियो हो, ऐं जेको बलोचिस्तान पैकेज आहे उन तहत उनखे NHA में मुक़ररु कयो वियो आहे, ऐं उहो बि इन सां लाॻापियल ई डिग्री उन वटि आहे। ऐं जॾहिं बि हू डेपुटेशन ते ॿिए कंहिं इदारे में को ऑफिसर वेंदो आहे त उनखे हिकिड़ो ग्रेड मथे करे रखियो वेंदो आहे, इन करे उनखे उन ग्रेड। अच्छा, हिन मथां हिकिड़ी अहम अपॉइंटमेंट आहे, चेयरमैन आहे वाबडा सैद राग़िब हुसैन शाह, उहो सिंध सां तालुक आहे, रते देरे सां उनजो तालुक आहे। उन जी अपॉइंटमेंट जे बारे में तव्हां छा पिया सम्झो त उहो बि शाह साहब खे पैकअप कंदा? न, शाह साहब त निगरान गवर्नमेंट जे दौर में त न आहे थियो, अॻु में आयो, उनखां पोइ हिकिड़ो इदारो ठाहियूं, उनजो सरबराह कयूं, वरी उहो इदारो जेको वाबडा जो हिकिड़ो इदारो माना पावर जो ठाहे उनजो सरबराह ठाहियूं, वरी उहो इदारो ख़तमु कयो वियो। उनखां सवाइ वॾी जेका अहम पेशरफ़ थी आहे उहो इहा आहे त निगरान जेको कानून वारो वफ़ाक़ी वज़ीर आहे अहमद बिलाल सूफ़ी, उन पाण एतिराज़ कया आहिनि कल्ह, जेके अॼु सॼी मीडिया में छपियल आहिनि। हुनजो चवणु आहे त इहे ट्रांसफर पोस्टिंग्स न थियणु खपनि, नई हुकूमत ईंदी उहे करे त ज़ाहिर छिकताण आहे। कुझु शयुनि ते एतिराज़ हुआ आहिनि। मियां शहबाज़ शरीफ़ बि पंहिंजे हिकिड़े बयान में चई चुको आहे त सदर आसिफ अली ज़रदारी जे चवण ते सभु इहे मुक़ररियूं जेके आहिनि ऐवान सदर को इहे वज़ाहत करे छॾी आहे। त ओवरऑल इहा सॼी शइ आहे, इन क़िस्म जी शइ ज़ाहिर हिन वक़्तु जॾहिं हिकिड़ी दुर जेका अक्सरियत सां हुकूमत ठाहिण वञे पई वफ़ाक़ में, उहा दुर त चाहींदी। अच्छा, त तव्हांखे ई नज़र कोन पियो अचे त हिन वक़्तु ईअं पियो लॻे त सभु गन्स ऐं सभु बंदूकूं जेके आहिनि उहे आहिनि ऐवान सदर तरफ़? नंबर 1 त अपॉइंटमेंट्स छो थियूं, ज़ाहिर वज़ाहत तां पई अचे। नंबर 2 त प्राइम मिनिस्टर हाउस ते बि हुननि कुझु अटैक कया, पर हाणे हू वञनि पिया अॻी फॉर्मेशन में, आर्मी चीफ बोॾा हलिया विया, मुलाक़ात बि करे आया, कटसी कॉल थी, समूरा सफ़ीर, उमरा, इलीट्स, ऑफिसर्स, पोस्टिंग ट्रांसफर लाइ जेका ड्रोड आहे सॼी रायवंडी आहे। त ऐवान सदर हिकिड़ो बिल्कुलु सुनसान जॻह आहे इस्लामाबाद में, ऐं सदर साहिबु कराची बिलावल हाउस मां पहुतो आहे, बिलावल हाउस 2 यानी लाहौर में। त उहो लाहौर में जॾहिं पहुचनि ऐं जेको कल्ह खां वठी थियूं एक्टिविटीज़, उन्हनि खे तव्हां कीअं पिया ॾिसो? हा, ॾिसो, गन्स जो रुख़ त ऐवान सदर ॾांहुं पहिरें ॾींहुं जॾहिं पीपल्स पार्टी जो सदर वञी वेठो ऐवान सदर में, उन वक़्तु खां ई गन्स जो रुख़ उॾां हो। ऐं उहो जॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई ख़तमु थी तॾहिं बि हो, जॾहिं निगरान हुकूमत हुई तॾहिं बि हो, ऐं हाणे बि हूंदो। ऐं 18 तरमीम खां पोइ त ऐवान सदर त ज़ाहिर जेकॾहिं सदर आसिफ अली ज़रदारी जेकॾहिं पार्टी जो सरबराह न हुजे हा त ज़ाहिर आहे हिननि गुज़िरियल 5 सालनि में बि उहो ईअं ई जीअं रफ़ीक तारड़ वेठो हूंदो ऐवान सदर में, अहिड़ी हैसियत में हुजे हा। पर उहो छो त पार्टी जूं ज़िमेदारियूं बि हुयूं, त उन हवाले सां उन वटि सभु मजबूर हुआ, जेका वज़ीर आज़म हुजे या काबीना हुजे, पार्टी जा लीडर हुजनि। पर हाणे ज़ाहिर जॾहिं मुस्लिम लीग नून इक़्तिदार में ईंदी त उनजो उहो किरदारु ख़तमु थी वेंदो। अच्छा, त कल्ह सदर साहिबु पंहिंजे पार्टी रहनुमाउनि सां बिलावल हाउस में कल्ह ऐं अॼु मुलाक़ातूं कई हुन, ऐं सफ़मा जेके इजला डेलीगेशन सां मिलियो आहे, कुझु उन एतिराफ़ कया आहिनि, उन्हनि एतिराफ़नि ते असीं ॻाल्हायूं था। टाइम था ब्रेक जो, ब्रेक खां पोइ नाज़रीन वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ थियूं था हाज़िर। वेलकम बैक नाज़रीन। ऐवान सदर खां घुमंदो घुमंदो सदर ज़रदारी साहब बिलावल हाउस कराची, हाणे बिलावल हाउस 2 लाहौर पहुता। कल्ह हुननि सफ़मा साउथ एशिया फ्री मीडिया एसोसिएशन जे वफ़द सां मुलाक़ात कई, अॼु पार्टी रहनुमाउनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। अता उते गिलानी साहब सां मिलिया आहिनि, वटू साहब सां मिलिया आहिनि, कायरा साहब जन बि हा। उते सदर साहब हिकिड़ा 2 एतिराफ़ कया आहिनि। हिकिड़ो इहो वफ़द खे ॿुधायूं त जेकॾहिं पार्टी अगरि अॼु मूंखे मौक़ो मिलियो त पार्टी खे लीड कयां इलेक्शन में। नंबर 2 हुननि इहो चयो आहे त जेके इहे DROs जेके ROs हुया, रिटर्निंग ऐं डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर्स मूंखे मिलनि हा, त
त असीं पंजाब में इलेक्शन खटूं आहे हुन त इहो बि चयो त हींअर मूंखे मिलनि था ऐं वरी सदारती चूंड कजो था। पर इन जो छा मतिलबु आहे इहो थियो त उहे जेके आरोज़ आहे सिंध में सदर साहिब ऐं पीपल्स पार्टी जे वधीक वेझो आहे तॾहिं इलेक्शन खटियूं सिंध में, तव्हां वटि सिंध में पूरो महीनो आहे, इन तनाज़ुर में पंजाब ऐं सिंध खे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो हाणे जेको सिंध में चूंडूं ॾिठियूं मूं वटि, पंजाब जी त नथो चई सघां, त जेको ॾाढो सो गाबो वारो उते मंदरु हो जिते पीपल्स पार्टी जिते हथ आयो हुन उते जेका पोलिंग जंहिं वटि हुई, जंहिंजे कब्ज़े में हुई, उहा हुन खटी आहे, उते हुन हर मुमकिन हरबो हलायो आहे ऐं पोइ उहा फंक्शनल वटि हुजे, जतोइन वटि हुजे, पीपी वटि हुजे, शिरादीन वटि हुजे, हर तक में ईअं थियो आहे। इहो नथो चई सघिजे त का धांधली न आहे थी, पर जेका अॻु में असां वटि माज़ी में इलेक्शनूं थींदियूं रहियूं आहिनि जंहिंमें सभु इंजीनियर नतीजा ईंदा हुआ, उहा घटि में घटि इलेक्शन हींअर कोन्हे थी। मतिलबु हाणे डिसेंट्रलाइज़्ड इंजीनियरिंग ई पोलिंग वाइज़ जेके जिते लॻो उहो थियो। बिल्कुलु। पर त हीअ जेका ॿी सदर साहिब चयो आहे त इहे आरोज़ मतिलबु तव्हां ॾिसो त मिड नाइट स्पीच कई मियां साहिबु राति जो 11:30 12 वॻे, जंहिंखां पोइ चवनि था त काया पलट थी पंजाब में सॼे मुल्क जे अंदरि, त इहा हिकिड़ी प्री पोल रिगिंग न? न इनखे ईअं त पाण नथा चई सघूं। मियां साहिब जी तक़रीर उन वक़्तु ई जॾहिं वोट पइजी चुका, ॻणप थी पए, हाणे ॻणप में उनखां पोइ चवनि था नतीजा काफ़ी फिरिया गिरिया। न उहे ई हाणे तव्हां ॿुधायो, तव्हां हिन सॼे एनजीओ सेक्टर में रहो था ऐं कुझु इलेक्शन्स मॉनिटर बि कयूं आहिनि। हिन वक़्तु रुगो मुल्की न पर परॾेही मुबसिर बि वेठा हुआ चूंडुनि में, एॾी सगादी असांजी मीडिया वेठी हुई, अदलिया मौजूदु आहे, त उन जी मौजूदगी में तव्हां हिकिड़े पोलिंग स्टेशन ते जेका रिज़ल्ट अनाउंस करे थो प्रिज़ाइडिंग ऑफिसर, तव्हां ॿुधायो हुन में का तब्दीली थी सघे थी? माना उहा ॿी ॻाल्हि आहे त कंहिं पोलिंग स्टेशन ते कंहिं उम्मीदवार जो पोलिंग एजेंट न हुजे, सिर्फ़ु खटंदड़ उम्मीदवार जो हिकिड़ो पोलिंग एजेंट वेठो। हाणे कंप्लेंट्स आहियूं उन में चवनि था जेके प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स ॾिनियूं पोलिंग ते पोलिंग एजेंट्स खे नतीजा, उन्हनि में ऐं जेके DROs वटि वञी राति जो टैली थिया उन्हनि में को फ़र्क़ु आया, जंहिंजे करे इहे प्रॉब्लम आया आहिनि न। उहे त फ़र्क़ु ईंदा त उहे त ज़ाहिर आहे किथे बि तव्हां चैलेंज करे सघो था ऐं उन में कानूनी हैसियत उन ई रिज़ल्ट जी हूंदी जेका प्रिज़ाइडिंग ऑफिसर पंहिंजी सही था तव्हांखे जेका हुननि उतां पोलिंग स्टेशन था ॾिनी। RO वारे नतीजे जी का बि आइनी या कानूनी हैसियत कोन्हे। चूंड जेके असांजा ज़ाब्ता आहिनि, क़ाइदा आहिनि, उन्हनि में बिल्कुलु फाइनल लिखियल आहे। त उहो जेका पोलिंग स्टेशन ते रिज़ल्ट तव्हांखे मिले थी उहा हुजे, उहा फाइनल आहे। अच्छा, पर त हीउ जेको मामिलो आयो बाद में तव्हां ॾिठो त PTI जी एॾी स्विंग आई पंजाब में, ज़ाहिर सीट्स जो तइदादु घटि हो, कैपी में त हुननि स्विप कयो जहिड़ो कर, जेको कई मुबसरनि ऐं तबसरे निगारनि जे अंदाज़े में न हो। माण्हुनि ईअं चयो पिए त थींदो, पर ईअं अंदाज़ो न हो त ईअं ट्रांसलेट थींदो। त इहो बि हिकिड़ो तब्दीली जो वॾो मुहरक नज़र आयो इलेक्शन। तव्हां ॾिसो, पंहिंजो दोस्त आहे हारिस खलीक, हुन चूंडुनि खां 4-5 ॾींहं अॻु में हिकिड़ो आर्टिकल लिखियो दी न्यूज़ में, ऐं हुन में हुन ॿियूं त ॿिया त हुन जा थिया सही साबित कोन थिया, जंहिंमें हुन चयो पाकिस्तान पीपल्स पार्टी को 70-76 सीटूं खणंदी, नून 73 खणंदी, पर हुनजो इहो तरीक़ो सही साबित थियो त ख़ैबर पख्तूनख्वा में हुकूमत तहरीक इंसाफ़ जी ठहंदी। उहो त कई माण्हू चई रहिया, हाणे इहो त का तव्हां इहो कोन पियो इंजीनियर लॻे त KP में PTI जी हुकूमत, सिंध जे अंदरि PP जी हुकूमत, पंजाब में वरी PMLN जी हुकूमत, ऐं बलोचिस्तान में जेके वरी सेंटर फ्रेंडली आहिनि। उहो त क़ौम परस्ती जो बि कुझु हुन में अंसर आहे, ऐं प्लस KP में त तव्हां ॾिसो न 93 खां वठी छा पियो थिए, पीपल्स पार्टी PMLN हर 5 सालनि खां पोइ हर दफ़े नए इलेक्शन में नओं मैंडेट नई जमात खे कॾहिं MMA। पर त हूअं तव्हां असीं बि काफ़ी ॻाल्हायोसीं, तव्हां एक्सपेक्ट कयो पिए त इमरान ख़ान एतिरो वोट खणंदो ऐं एतिरियूं सीट्स हूंदियूं हुन वटि? न, KP ऐं पंजाब में त अञा बि वधीक मुतवक़ियो हुयूं, पंजाब में त लॻे थो घटि खयूं आहिनि इमरान ख़ान। पंजाब में चवंदा जेका मियां साहिब राति जो स्पीच कई, हिन खां पोइ ROs ऐं DROs काफ़ी प्ले कयो आहे हुननि सां। वरी साॻी ॻाल्हि थी थिए न, त हाणे उहे प्रूव करणा पवंदा न। प्रिज़ाइडिंग ऑफिसर जी जेकॾहिं रिज़ल्ट कंहिं बि उम्मीदवार वटि आहे त उनखे चैलेंज करे सघे थो त रिटर्निंग ऑफिसर वटि जेके फाइनल रिज़ल्ट थियूं हुन में इहा रिज़ल्ट छो कोन्हे ईअं, त उहो त चैलेंज थी सघे थो। इन करे उते मुंहिंजे ख़्याल में चैलेंज कया बि आहिनि। मुंहिंजो ख़्याल आहे हर जाइ जो सुप्रीम कोर्ट मां तारिसो तरीन वारी जेका आहे हल्को, उन ते ॿी रिकाउंट बि। अच्छा, ॿियो हिकिड़ो एलिमेंट साम्हूं आयो आहे त लाहौर जो हल्को आहे 125 125 N 125, उते साद रफ़ी खटियो आहे, उते PTI जो जेको हारियो आहे बंदो, उन इल्ज़ाम हयो आहे। वरी हुनजे बिल्कुलु डबल कयो त 250 250 250 NA 250 कराची वारी, जिते कल्ह 43 पोलिंग स्टेशन ते इलेक्शन रीपोल थी, ऐं नंबर ॿियो त आरिफ अलवी ऐं PTI जा 2 माण्हू खटी विया। हीअ तव्हां कीअं पिया ॾिसो जेको अर्बन इलीट आहे, डिफेंस कराची जी हुजे या लाहौर जी हुजे, उहा PTI तरफ़ ई ऐं उहा खटे त कोन वियो आहे, उहो त 43 अनऑफिशियल रिज़ल्ट अचनि पिया त ऑलरेडी वटि 50,000 वोट खयो हुन, ऐं जेको हिन वक़्तु अचे पई रिज़ल्ट BBC उर्दू ऐं ॿियनि अॼु कयो आहे डिक्लेयर त आरिफ अलवी जी ऐं क्लोज़ कॉन्टेस्ट हुई, ऐं हीअ वोट प्लस था थियनि, ख़ुशबख़्त शिजात हुई कोन, त आरिफ अलवी ऐं प्लस जेको PTI जा 2 हुआ
सूबाई जेके मेंबर आहे उहे बि खटियो आहे हुते मतिलबु अहिड़ो रिज़ल्ट अचे पियो जेको मैन्युफैक्चर अञा इलेक्शन कमीशन खे अनाउंस करिणो आहे पर ज़ाहिर आहे उहो त आहे पर हाणे ही अर्बन एलीट जेको अथव मुंहिंजो सुवाल अर्बन एलीट निकिरंदो कोन हो निकितो हुननि एॾो एग्रेसिवली निकिता तव्हां ॾिठो त कराची में ऐं लाहौर में माना अहिड़ा माण्हू अहिड़ियूं औरतूं जेके ज़िंदगी में असीं कॾहिं न ॾिठोसीं त पॉपकॉर्न खाईंदे तफ़रा कंदा सियासत ते त इट्स रबिश फलां फलां उहो आया मौक़ो न मिलियो वरी ॿीहरनि वॾियुनि कतारुनि में बीठा सॼो ॾींहुं गर्मी में उस में ऐं उन ॾींहुं इलेक्शन वारे ॾींहुं हुते कराची में मौजूदु हुअसि कराची जूं गिदरी वारियूं जेके पोलिंग स्टेशन हुयूं डिफेंस वारियूं मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते वञणु थियो वॾियूं कतारूं हुयूं पोलिंग स्टाफ कोन पहुतो न मटीरियल पहुतो त हिन भेरे कराची में त वरी रिगिंग जो हिकिड़ो नओं इहो तरीक़ो इख़्तियार कयो जेको इल्ज़ाम इहो आहे त इहो एमक्यूएम कयो त जेके बि उते पोलिंग जो अमलो हो प्रिज़ाइडिंग ऑफिसर हुआ पोलिंग ऑफिसर हुआ उहे घणो करे उते शहरी इदारनि जा भर्ती थियल हुआ न या तइलीमी इदारनि जा हुआ माज़ी आहे उन्हनि जो उते सर्व कंदा रहिया आहिनि एफिलिएशन बि थी सघे थी हा त लोकल तव्हां ॾिसो पोलिंग स्टाफ खे खणी वेंदड़ बस जो ड्राइवर विच रोड ते बस ॿियारे पाण लही वियो हुयो हाणे उहो पोलिंग स्टाफ हुते बीठो आहे ऐं सेंसिटिव पोलिंग स्टेशन हुयूं त आर्मी किथे हुई राति जो बिल्कुलु NA-250 जे लाइ हींअर बंदोबस्तु आहे अहिड़ा इंतज़ाम थियणु खपनि सभु दुरियूं अच्छा कराची ते पहुची वियासीं त मां हुन ते बाद में अचणु पियो चाहियो हीउ जेको इल्ताफ़ हुसैन साहिबु सोढ़ो थियो आहे PTI जे वर्करनि सिंपथाइज़रनि हज़ारनि जी तइदाद में कॉल्स कयूं ब्रिटिश गवर्नमेंट खे ब्रिटिश गवर्नमेंट जी होम मिनिस्ट्री खे ऐं हुते स्कॉटलैंड यार्ड खे हू चवनि पिया त माज़ीअ में जा सभु रिकॉर्ड टुटा आहिनि एतिरी वॾी कंप्लेन के पर्टिकुलर सिटीज़न ऐं शहरी जे बारे में न आयूं आहिनि जंहिंखां पोइ अल्ताफ़ हुसैन डिफेंस थियो आहे त हीअ तव्हां ॾिसो कोन पिया जेका अल्ताफ़ हुसैन ऐं इमरान ख़ान जी पुरानी लड़ाई हूंदी उहा वरी रिवाइव थी आहे न उहा लड़ाई हिकिड़ी पंहिंजी जाइ ते पर जॾहिं हिन भेरे इलेक्शन्स में सोढ़ा थिया आहिनि मुतहदा वारा उनखां पोइ तव्हां जेके तक़रीर पहिरीं बयानु जारी थियो मियां नवाज़ शरीफ़ जे इन पंजाबी मैंडेट तव्हांखे मिलियो आहे मुबारक हुजे ऐं ॿियनि सूबनि जा जेके गैर पंजाबी सूबा आहिनि उन जे आवाम जो बि ख़्यालु रखिजो वरी इहो बयानु फरमायूं त कराची जो मैंडेट तस्लीम न कयो त असांखे धार करे ॾियो बिल्कुलु कराची धार करियो त इहो ऐं उनखां पोइ धमकियूं मीडिया पर्सन्स खे पॉलिटिकल पार्टीज़ जे वर्कर्स खे 3 तलवार ते चई इहे तलवारूं कारकुन वेंदा त इहे हक़ीक़ी तलवारूं बणिजी वेंदियूं त इन क़िस्म जी जेका ॿोली हा त हाणे उहा माना तक़रीर में जज़्बात में अची उहो चई थो वञे वरी कलाक ॿिनि खां पोइ वरी हुन अचे थी तरदीद अचे थी या माफ़ी थी घुरिजे कहिड़ो कल्चर आहे त हर दफ़े क़ाइद तहरीक इल्ताफ़ हुसैन MQM जो क़ाइद तहरीक उहो चवंदो आहे घड़ी खां पोइ कुझु कलाकनि खां पोइ वरी हुनजी जेका राब्ता कमेटी आहे उहा वज़ाहत साम्हूं ईंदी आहे न त लाइन ॾेई छॾींदो आहे न हू त पोइ मिड़ी हुन ते कख रखणा हूंदा आहिनि पर लाइन ॾेई छॾींदो आहे ॿ ॾींहं अॻु त राबता कमेटी जी ख़ुदि ह्यूमिलेशन हुन कराई आहे हुन चयो त राबता कमेटी मूंखे हिकिड़ो बिल्कुलु डंपिंग स्टेशन बणाए छॾियो आहे बयानु ॾियण वारी मशीन ऐं पोइ त चवंदा कुझु कारकुन उथिया ऐं राबता कमेटी वारनि सां बदतमीज़ी कयूं उते ख़ुदि तज़ाद कोन्हे ऐं उनखां पोइ वरी हाणे अल्ताफ़ हुसैन जो बयानु आयो आहे त राबता कमेटी जे माण्हू खां माफ़ी वठो लिखत में न त पोइ तव्हांजो MQM सां तालुक़ु कोन्हे त हीअ त उहो हाणे असां त हाणे कुझु चई नथा सघूं मीडिया ते वेही पर दुनिया आता चए इंटरनेशनल मीडिया में रिपोर्ट थियो आहे त शायदि हिन शख़्स जो ज़हनी तवाज़ुन जो मसइलो आहे बिल्कुलु ऐं पॉलिटिकल जेको तवाज़ुन आहे हिकिड़ो पॉलिटिकल कल्चर आहे उन जे अंदरि हर दफ़े ई इम्बैलेंस थो करे त इन जे बारे में ब्रिटिश गवर्नमेंट बि कंसर्न आहे ब्रिटिश हाई कमीशन कंसर्न आहे स्कॉटलैंड यार्ड कंसर्न आहे हिते इमरान ख़ान एग्रेसिवली परसू कयो आहे त हीउ केस तव्हांखे कहिड़े तरफ़ वेंदे नज़र पियो अचे न त हिन वक़्तु हाणे चार्जशीट त तयारु आहे जंहिं क़िस्म जी हुन ॿोली इख़्तियार कई तहरीक इंसाफ़ जे कारकुननि जे ख़िलाफ़ु ऐं उनखां पोइ जीअं तहरीक इंसाफ़ जी या सीनियर नायब सदर सिंध जी आहे उनखे जीअं शहीद कयो वियो आहे त हाणे उनखां पोइ चार्जशीट त तयारु आहे हाणे उन ते केतिरो ब्रिटिश गवर्नमेंट करे थी उनखां सवाइ इमरान फारूक क़तल केस जे हवाले सां टाइम थियो ब्रेक जो ब्रेक खां पोइ अचूं था ऐं वाइंड अप कंदासीं त बाक़ी जेका फॉर्मेशन जोड़ तोड़ आहे फेडरल गवर्नमेंट में इन द लाइन ऑफ कराची जेके हालात आहिनि उहा कहिड़ी बीहंदी नाज़रीन टाइम थियो ब्रेक जो ब्रेक खां पोइ थियूं था हाज़िर वेलकम बैक नाज़रीन अच्छा आता हीउ जेको बलूचिस्तान जे हवाले सां कराची जे हवाले सां पाण काफ़ी ॻाल्हि ॿोल कईसीं ज़ाहिर आहे उहो त केस अञा प्रोसेस में हूंदो लिटिगेशन जो प्रोसेस आहे इमरान ख़ान साहिबु वञनि पिया लंडन ज़ाहिर सिहतियाबीअ खां पोइ शायदि परसू कंदा रिगोरसली हुनखे पंहिंजे ॿारनि सां मिलण पंहिंजे ॿारनि सां बि पर हीउ जेको बलूचिस्तान जे हवाले सां हिकिड़ी एक्सपेक्टेशन हुई त शायदि नवाज़ लीग गवर्नमेंट फॉर्म करे ऐं ज़ाहिर करणु वञी रही आहे पर नेशनल पार्टी ऐं जेका पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी हुन जंप कयो आहे हुन गॾु हुन सां गॾु अची विया आहिनि शहबाज़ शरीफ़ कल्ह हुते हो चौधरी निसार समेत सभिनी सां मिलियो आहे अचकज़ई साहिब सां बि ऐं मालिक साहिब सां बि
सम्झ में इहा ॻाल्हि पई अचे त सनाउल्लाह ज़हरी चीफ मिनिस्टर कोन पियो थिए ऐं शायदि को ॿियो पियो थिए, तव्हां छा पिया सम्झो त हीउ बलूचिस्तान खे कीअं पिया मैनेज कनि? चंगेज़ मरी जो नालो आहे ऐं नंबर ॿियो जान जमाली जो नालो बि अचे पियो, पर असल में चाहिनि पिया त सभिनी दुरियुनि खे, ऐं ख़ासि करे जेके इलेक्शन खां अॻु में मुस्लिम लीग नून जी कोशिशुनि सां जेके दुरियूं आयूं बलूचिस्तान में, उहो त आहे अख्तर मेंगल अथा साहब, उहो त माइनस थी वियो। उन्हनि खे हाणे ख़बर नथी पए त कीअं उन्हनि खे रोकियो वियो आहे इलेक्शन में, न त उहो ज़ाहिर आहे बलूचिस्तान जी हिकिड़ी तमामु वॾी धुर आहे ऐं तवक़ो इहा पे कई वई त बलूचिस्तान नेशनल पार्टी जेका आहे गवर्नमेंट फॉर्म कंदी। ऐं अॼु तव्हां ॾिठो सनाउल्लाह बलोच वज़ीर आज़म मीर आज़ाद ख़ान खोसे सां मिलियो आहे ऐं उन्हनि जो इल्ज़ाम आहे त उन्हनि सां तमामु वॾी धांधली कई वई आहे, चूंडुनि में नतीजा तब्दील कया विया आहिनि। हुननि जो इल्ज़ाम इहो आहे त मिलिट्री इस्टेब्लिशमेंट हुनखे हुते वर्क करणु ॾिनो, सिधो हुननि जो इल्ज़ाम हुननि ते चवनि था त जेको जंहिं तरीक़े सां बैलेट पेपर आर्मी हेलीकॉप्टर्स में विया उन खां पोइ मैनेज थिया त हुन मैनेज कयो आहे सॼो ऐं ऑलरेडी इलेक्शन खां अॻु नेशनल पार्टी सां जो ॻाल्हियूं नाकाम थियूं, हुननि सोलो फ्लाइट बि कई पंहिंजे जाइ ते। पर हाणे तव्हां सम्झो पिया था सभु त हिन वक़्तु उन्हनि तमामु लिमिटेड नंबर ऑफ सीट्स जो 2-3 सीट्स आहिनि, उन्हनि सां हू कीअं वेंदा फॉर्म कंदा अलायंस जो चीफ मिनिस्टरशिप हुनखे मिले? अख्तर हाणे त उहो मुमकिन कोन्हे, चवां थो अॻु में नज़र ईअं पियो आयो त हाणे BNP मेंगल अची वई आहे, जॾहिं इलेक्शन्स में हिसो वठी पई त शायदि हुकूमत ठाहे वञनि, पर हाणे जेके नतीजा आहिनि उन खां पोइ त हाणे इहो मुमकिन शइ नज़र पई अचे। इहा बि ॻाल्हि आहे को मुस्लिम लीग नून खे तमामु वॾी दिलि जो मुज़ाहिरो करे ऐं उनखे प्लेट में विझी चीफ मिनिस्टरशिप ॾे, पर उहो नज़र त ख़ैर फ़िलहालु नथो अचे। पर हाणे PK में नाला आहिनि, मीर चंगेज़ मरी, नवाब मरी जो पुटु आहे, ऐं जान जमाली जेको जमाली साहब जो फैमिली जो ऑलरेडी बलूचिस्तान चीफ मिनिस्टर चेयरमैन काफ़ी सीज़न माण्हू आहे, एन में ऑलरेडी हो इलेक्शन खां अॻु में। इन ॿिन्ही मां चवनि था त हिन वक़्तु टफ कॉन्टेस्ट आहे। तव्हांखे मुतवादिन माण्हू आहे जान जमाली, ऐं उहो मुंहिंजे ख़्याल में सभिनी वेझो रहियो आहे उन्हनि खे, ऐं सभिनी दुरियुनि खे क़ाबिल क़बूल बि हूंदो ऐं लचक बि उन माण्हू में तमामु घणी आहे, त हिन करे थी सघे थो थी वञे, पर वरी बि ॾिसूं कंहिंजो थो कुरो निकिरे। पर हिते ॿी शइ आहे त PK मेप अची वई, नेशनल पार्टी अची वई ऐं हिकिड़ी प्रोसेस में शामिलु थी वयूं इहे पार्टियूं। BNP मेंगल कुझु सीटूं खयूं आहिनि, पर वरी बि उहे वापसि आया आहिनि। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त इहे गुज़िरियल इलेक्शन में बाइकाट में हुआ, सॼे सिस्टम खां ॿाहिरि जमात इस्लामी। पर त हू जेके डिस्ग्रेंटल एलिमेंट्स आहिनि, मसलन बरमदाग आहे या हैरबियार आहे या हू डॉक्टर अला नज़र आहे, जेको बिल्कुलु आज़ादी ॻाल्हि था कनि, उहे कंहिंसां कहिड़ी ग्रिड में ईंदा? जान जमाली अगरि CM थियो, छा हुननि जो ग्रिड में ईंदा, हुन सां ॻाल्हाईंदा? न, इहा नज़र त कोन थो अचे, पर कुझु कमी ज़रूरु ईंदी बलूचिस्तान जे माण्हुनि में, जेका अहसास महरूमी आहे या जंहिं क़िस्म जी चवनि था उन कमीअ खे दूरि करण लाइ जेको चंगेज़ मरी जो नालो आयो आहे, हैरबियार जो भाउ आहे, नवाब मरी जो पुटु आहे, हालांकि उहो पंहिंजे पीउ सां एतिरो ठीकु कोन्हे, चवंदा इनखे जेके लाहींदा मैदान त शायदि उहो को ब्रेक थ्रो करण में कामयाबु थी। न ख़ैर इहो त ईअं त मूंखे मुमकिन नज़र नथो अचे को चंगेज़ मरी ईंदो ऐं सभिनी बीमारियुनि जो एथनिक लिनेज ऐं घरदारी जो मामिलो भाइरी पोइ शायदि ॻाल्हाए, हिकिड़ो आहे, पर लॻे कोन थो शायदि, मूंखे त वरी उबतो थो लॻे त जेकॾहिं हू अचे थो हिन क़िस्म जी पोज़ीशन संभाले थो त हीअ किथे वधीक तेज़ न थी वञनि ऐं हू बिल्कुलु ख़िलाफ़ु थी न बीहनि। ख़ुदि जेके हरबियार वारा जेके हिकिड़े ॿिए पासे वञनि पिया, उहे ख़ुदि हिनखे बि निशानो बणाए सघनि था, त ॿई शयूं आहिनि। पर ओवरऑल जेकॾहिं पाण ॾिसूं न त हीअ सभु दुरियूं जेके अॻु में पार्लियामानी सियासत कंदियूं से वापसि आयूं आहिनि, त हिननि जी वापसी सां ज़ाहिर आहे बलूचिस्तान जी सूरत हाल कुझु न कुझु बहितर ज़रूरु थींदी, पर जेके पहाड़नि ते वेठल आहिनि उन्हनि सां ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। वोटर टर्न आउट ॾिठो, हिकिड़ो MNA थियो आहे MP 530 वोटनि ते, हिकिड़ो थियो आहे 1012 वोटनि ते, मतिलबु एतिरो लोएस्ट टर्न आउट। हिन मुल्क में वॾियूं ॻाल्हियूं थियनि त बाबा वॾो हाईएस्ट टर्न आउट हो, 50% हो, 60% हो, हिते, पर उन बलूचिस्तान जी कोई ॻाल्हि ई कोन पियो करे। बलूचिस्तान जी तव्हां सूरत हाल ॾिसो, माण्हू वीचारा पंहिंजी जान जोखिम में विझी जेके ई माण्हू पहुता आहिनि 512 जीअं कल्ह कराची में आया 250 ते हिकिड़े कराची जी अहिड़ी सिचुएशन कोन्हे न, कराची डिफेंस तव्हां सॼो कराची ॿरंदो आहे, कराची में 35 40 माण्हू हिकिड़े ॾींहं में मारजंदा आहिनि, डिफेंस जी ज़िंदगी कल्ह असीं ॾिठोसीं त हिकिड़ो ज़हरा आपा मारिजी वई, टेरर वेव थी, MKM पीपल्स पार्टी बाइकाट कयो, को माण्हू निकिरण लाइ तयारु न हो, जेको 11 मई ते सभई माण्हू इहे बर्गर छोकिरा छोकिरियूं फैमिली जा माण्हू ॿार ॿुढा लाइनूं टल त कोन आहे, त उते वार ज़ोन लॻी पई आहे कराची। अहिड़ी सूरत आउं चवां त कराची जो डिफेंस सॼे कराची खां मुख़्तलिफ़ आहे। जॾहिं वियो आहियां त असां डिफेंस में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिया हलंदा फिरंदा आहियूं, शाम जो जॾहिं TV ते वेंदा आहियूं त ख़बर पवंदी आहे कराची में 25-30 माण्हू मरी विया आहिनि। असांखे त अहसासु ई कोन थींदो आहे त वाक़ई हिन क़िस्म जी का सूरत हाल हुई, असां त ॿाहिरि कल्ह वोटर्स खे अहसासु थियो हूंदो जेके निकिरंदा त हू शूट आउट थींदा, यानी कल्ह थ्रेट हो बिल्कुलु। पर हाणे बलूचिस्तान वारी सूरत हाल तमामु वधीक ख़राबु आहे,
उते माण्हू हिकिड़ी सिमिलरिटी आहे त बलोचिस्तान में पोलिंग स्टेशन ते वोट पिया 13, कल्ह जेका आशा भवानी की पोलिंग स्टेशन हुई उन ते 13 लाइ 17 वोट पिया। न त हाणे आशा भवानी तव्हां ॾिसो न, हाणे उते तहरीक इंसाफ़ जो वोट न आहे, हू शारा फैसल ते आशा भवानी स्कूल आहे ऐं हू घणो करे MQM जो वोटर हो। MQM वई बाइकाट में शाबस आहे कि 13-15 माण्हू विया जेके ऐं उहे सभु जा सभु वोट पिया आरिफ अलवी खे, त यानी कि जेको तहरीक इंसाफ़ जो आमी वोटर हो उहो ज़रूरु पहुतो। बाक़ी ॿियूं पार्टियूं बाइकाट में, हू जमात इस्लामी बाइकाट में, ॿियूं पार्टी बाइकाट में, MQM बाइकाट में, इहो वदतुल मुस्लिमीन वारी जेका मजलिस वदतुल मुस्लिमीन उहे बाइकाट में, त ज़ाहिर आहे इन ते इहो रिज़ल्ट आयो आहे। टाइम तमामु घटि आहे, आख़िरी ॿ ॻाल्हियूं। हिकिड़ो त सदर साहिबु लाहौर में सवेर बि ॻाल्हि कईसीं, पर मां ॿीहर अचणु पियो चाहियां उन मामले ते। सदर साहिबु कल्ह एफर्ट कई त इमरान ख़ान सां मिले, हुतां को रिस्पॉन्स कोन आयो। तव्हांखे यादि आहे मियां शरीफ़ जो भाउ मरी वियो जेको अब्बास शरीफ़, तॾहिं बि हू विया बि तज़ियत जे लाइ, त उन वक़्तु बि इनकार कयो, मां दाएं बाएं करे विया। हीअ हिकिड़ो ज़ाती तौर ते हिकिड़ी एम्बेरसमेंट न आहे त सदर साहिबु पंजाब जे अंदरि जेको तख़्त लाहौर चई पुकारींदा, उनखे चैलेंज कंदा, उते हुन सां को बि हैवी वेट मिलण लाइ तयारु न आहे। हालांकि इमरान ख़ान ऐं मियां साहिबु मिली विया ऐं फ्रेंडली में अची ॻाल्हि बि पिया कनि। न हाणे इहो हिकिड़ो पर्सनल इशूज़ आहिनि, हाणे हू छो नथा मिलणु चाहिनि। हाणे उहो ई मियां नवाज़ शरीफ़ आहे जे तहज़ियत वठण खां इनकार कयो, पर हाणे हुन जेका अरबाद दावत आहे चाइनीज़ प्राइम मिनिस्टर जी, उहो त हाणे ज़ाहिर आहे भई उहो त आवे आवे वारी ॻाल्हि आहे, अचे पियो चाइनीज़ प्राइम मिनिस्टर पियो अचे, ज़ाहिर आहे उन मामले में त ॾिसो न हाणे उहे हालतूं ऐं उहे शयूं आहिनि जेके उनखे मजबूर करे थियूं छॾनि, त अचनि था। मतिलबु मियां साहिब शो थो करे त ज़ाती तौर ते अकोमोडेशन कोन्हे का, बिल्कुलु, ऐं इमरान ख़ान वांगुरु, पर सियासी तौर ते ऐं स्टेट क्राफ्ट तौर ईंदा हेॾो मामिलो त उहे शयूं न। बाक़ी ओवरऑल पाकिस्तान पीपुल्स पार्टी तव्हां ॾिसो न, पीपुल्स पार्टी ते अॻु में मां जेको कराची मां हिकिड़ो प्रोग्राम कयो उन में मूं इहा ॻाल्हि कई, ऐं वरी बि चाहियां थो त हिकिड़ी ॻाल्हि इहा रखिजे पंहिंजे नाज़रीन जे साम्हूं त सिंध में जेका चार्जशीट हुई सा डबल हुई पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़, ऐं सॼे मुल्क में हिकिड़ी हुई महांगाई, लोड शेडिंग, बेरोज़गारी ऐं ॿियो लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन, पर सिंध में त असां वटि ॿिटो निज़ाम हो, ॿेट बि हुआ, ऐं सिंध में हू खणी विया। इन मां छा थो नज़र अचे, हिते तहरीक इंसाफ़ बि माण्हुनि वटि आहे, PMLN बि आहे, ॿियूं दुरियूं बि आहिनि। इन जे लाइ जेके वॾा वॾा एनालिस्ट आहिनि उन्हनि इनिशियल रिपोर्ट्स ॾिनियूं, हू था चवनि त रीजनलाइज़ेशन ऑफ पॉलिटिक्स थी, KP खे जो KP में जो PTI खे पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ ॿिया जेके बीठा थिए गैर सिंधी हुआ छा? तव्हां ॿुधो त उन में उन्हनि जो जेको इम्प्रेशन इहो आहे त ॿियो छो जो पीपुल्स पार्टी खां सॼो पावर खसींदा त सिंध कार्ड वरी नए तरह सां इस्तेमालु थींदो। वोटर इहो सोचे थो छा, वोटर जेको वोट ॾियणु वञे थो उहो छो अञा जेको पंजाब जो वोटर हो तमामु बिल्कुलु सोचे सम्झी वोट ॾिनो आहे। गुस्से में आहे, माण्हू चवनि पिया बाबा 5 साल तबाह थी वियासीं, ज़लील ख़्वार पंजाब जो वोटर सोचे सम्झी नवाज़ शरीफ़ खे वोट ॾिनो आहे, ऐं सिंध जे वोटर बि सोचे सम्झी पीपुल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे। ठीकु आहे, उन में इहा शइ कोन्हे त पीपुल्स पार्टी माइनस थी वेंदी, सिंध कार्ड थी वेंदो, इहा ॻाल्हि कोन्हे। हुननि खे अञा ताईं ॿियो का पार्टी को मुतबादिल कुवत अञा ताईं उन्हनि खे एॾी नज़र ई नथी अचे जेका हू सम्झनि त इहे असांजा न। त इलेक्शन खां अॻु में तव्हां ऐं काफ़ी दोस्त इन ॻाल्हि खे वॾो वरजाईंदा रहिया त पीर साहिब ऐं बाक़ी दुरियूं सिंध में अहिड़ो मुतबादिल आहिनि, चैलेंज कंदा, पर सिंधी माण्हुनि उहो मोट त कोन ॾिनी। न उहे हाणे कुझु दोस्तनि 10 जमाती इताद खे 10 जमाती इंतशार करार ॾिनो आहे। हाणे इंतशार त नथो चवां, पर 10 जमाती इंतशार शायदि चवंदा इन करे छो पीर साहिब जी क़यादत एॾी मज़बूत न हुई जो 10 जमाती इताद खे इंटैक्ट रखी सघनि। किथे कंहिं बि तक ते तव्हां ॾिसो हुननि में इताद ई कोन्हो, दादू ॾिठो, दादू लीडर त पीर साहिब पघार आहे, पीर साहिब पघार जी इलेक्शन हाणे सिंध में त इहे बि इल्ज़ाम लॻनि पिया त को सदर ज़रदारी ऐं पीर साहिब विच में का अंडरस्टैंडिंग थी वई न इलेक्शन जी अंडरस्टैंडिंग त तव्हां ठीकु आहे, जेके तव्हां पंहिंजूं सीटूं खणो, असांखे पंहिंजूं खणणु ॾियो, सो ऐं बाक़ी क़ौम परस्त ऐं उहे ॼाणनि असां ॼाणूं। अच्छा, त वीने सिंध जे हवाले सां आख़िरी ॻाल्हि, सिंध जे गवर्नर जी चेंज ॿुधण में पिया आई, वरी मामिलो 2 ॾींहंनि खां झको थी वियो आहे। ज़ाहिर आहे MQM जो गवर्नर आहे, सदर साहिब वटां अपॉइंटमेंट वेंदी, PMLN तब्दील करणु थी चाहे, तव्हां ॾिसो पिया त कंहिंजे तरफ़ वञे पियो। न आइनी तौर त ज़ाहिर जीअं ई मियां नवाज़ शरीफ़ हलफ़ खणंदो वज़ीर आज़म चारई गवर्नर हू पंहिंजी मर्ज़ी सां तब्दील कराईंदो। सिंध जो गवर्नर तव्हां कंहिंखे पिया ॾिसो? सिंध जो गवर्नर सभिनी खां जेको मज़बूत उम्मीदवार आहे मुशाहिदुल्लाह ख़ान आहे, मुस्लिम लीग नून जो जेको। मुशाहिदुल्लाह साहिब वेंदा त पोइ असांजो छा थींदो? असांखे ख़बरूं चारूं केरु ॾींदो? ॻाल्हि ॿोल केरु? ऐं सेनेट मां हिकिड़ी सीट खुटंदी मुस्लिम लीग नून जी। मुंहिंजो ख़्याल आहे त सेनेट कोन छॾींदा, पर हुन जा पंजाब मां चूंडियल आहे मुशाहिदुल्लाह ख़ान, छो त सिंध मां हुजे हा त पोइ रिस्क कोन खणी आहे, पंजाब मां त हू वरी चूंडायो। सिंधी स्पीकिंग तव्हांखे कहिड़ो गवर्नर पसंदि? सिंधी स्पीकिंग लाइ इलाही वक़्तु सुमरे जो नालो भलियो पिए, गौस अली शाह जो नालो भलियो पिए, ॿिया नाला भलिया पिए, सरदार नवाब मुमताज़ अली खान भुट्टो उनजो सदर लाइ भलियो पियो।
एतिरे क़दुरु मुस्लिम लीग नून जे कुझु माण्हू अची त हुनजो शायदि मुस्तक़बिल जो सदर थी वञे पाकिस्तान जो, ऐं गवर्नर लाइ त ज़ाहिर आहे उहो त पोइ वरी हेठि पोस्ट थी वञे। पर जेका इक्वेशन आहे न सिंध में, ज़ाहिर आहे जॾहिं पीपुल्स पार्टी हाणे एॾी वॾी मेजॉरिटी सां आई आहे त चीफ मिनिस्टर त सिंधी थींदो, सिंधी ॻाल्हाईंदड़, त उन सूरत में गवर्नर वरी बि गैर सिंधी थियणो आहे। हाणे उहो कहिड़ी ख़बर अथव सुभाणे पीपुल्स पार्टी अहिड़ो चीफ मिनिस्टर करे जेको उर्दू बि ॻाल्हाए सिंधी बि ॻाल्हाए, अवैस मुज़फ़र जो नालो तव्हां ॿुधो हूंदो? न, वरी बि काउंट सिंधी थींदो न। अच्छा, तव्हां माना हुनखे सिंधी सम्झंदा? न, सिंधियुनि जा अकाउंट में ईंदो न, अकाउंट सिंधी में ईंदो, तंहिं करे ॿई सिंधी मुंहिंजे ख़्याल में थी कोन था सघनि, उन ते वरी वॾी किराए थी वेंदी। तंहिं करे गवर्नर वरी बि को गैर सिंधी अचिणो आहे। ऐं जेको सूरज हो जेको आबो ताब सां चमकियो, पर अता बलोचिस्तान जे केस में असां ॾिठोसीं त पोयनि 5 सालनि में नवाब रहसाणी हो उते चीफ मिनिस्टर, ऐं हिकिड़ो ॿियो बलोच नवाब बख्शी हो उते गवर्नर। त इहा इक्वेशन न, उते बि पश्तून ऐं बलोच वॾो तज़ाद। सिंध जे अंदरि छा इहो कीअं फार्मूलो तय कयो आहे त या सिंधी हूंदो चीफ मिनिस्टर त नॉन सिंधी हूंदो गवर्नर? त इहो छा फार्मूलो टुटी कोन थो सघे? टुटण जो सभु कुझु थी सघे थो, पर उनखां उनजा जेके पोइ नतीजा निकिरंदासीं पोइ भोगणा पवनि था सिंध जे आवाम खे ई। तंहिं करे इहो हिकिड़ो अणलिखियल मुआदो आहे जेको असां चऊं, जंहिं ते तक़रीबन हर हुकूमत में हिन ते अमल थींदो आहे। त उहो इहो ई आहे त जेकॾहिं उर्दू ॻाल्हाईंदड़ आहे गवर्नर त सिंधी ॻाल्हाईंदड़ थींदो चीफ मिनिस्टर। पर त पोइ इहो अणलिखियल मुआदो तव्हां सम्झो पिया त ऐवान सदर ते अप्लाई थींदो? अगरि प्राइम मिनिस्टर ईंदो पंजाब मां त ऐवान सदर में कॾहिं ईअं रहियो कोन्हे। तव्हां ॾिसो रफ़ीक तारड़ हुयो त मियां नवाज़ शरीफ़ हो, ठीकु आहे। तव्हां हाणे हिन ईंदड़ असेंबली में स्पीकर ॾिसो पिया त पंजाब मां न हूंदा? स्पीकर लॻे थो बलोचिस्तान मां बि थी सघे थो, ऐं प्लस KP मां बि थी सघे थो मियां नवाज़ शरीफ़ एॾी वॾी रिस्क खणंदो कोन त सभु उहिदा पंजाब खे ॾेई छॾे, छो त हू माज़ी में इहे तनक़ीद कंदा रहिया आहिनि। त इन करे हू जॾहिं ऐं प्राइम मिनिस्टर हूंदो, हिकिड़ो मज़बूत प्राइम मिनिस्टर हूंदो त को पंहिंजो मज़बूत माण्हू सिंध मां, KP मां, बलोचिस्तान मां। अच्छा, आख़िरी सवाल, मियां साहब हाणे 2013 जे इलेक्शन खां पोइ ऐं स्पेशली हिन वक़्तु सभु ऑल रोड्स लीड टू रायवंड, तव्हां सम्झो पर केतिरो तब्दील थियल इंसान आहे? मियां साहब हाणे 99 में जेको असां ॾिठो हुन खां त तमामु घणो तब्दील थियल आहे। तव्हां सम्झो पर पॉलिसी में तब्दीली ईंदी? बिल्कुलु अचणु खपे। छो त सर्वाइवल मुस्लिम लीग नून जो इन में ई आहे त तब्दीली हुजे, बहितर तब्दीली हुजे, कुझु डिलीवरी हुजे। ऐं हीअ जेके मसइला आहिनि जिन जे करे पीपुल्स पार्टी खे एॾी बदतरीन शिकस्त मिली आहे, उन मां सबक़ु हासिलु न कयूं त पोइ त हिननि जो बि अशर 5 सालनि खां पोइ साॻियो थींदो जेको अॼु पीपुल्स पार्टी जो नज़र अचे थो। पर मूंखे नथो लॻे थो को मियां नवाज़ शरीफ़ इन क़िस्म जूं के पॉलिसियूं इख़्तियार कंदो जहिड़ियूं हिन पीपुल्स पार्टी जी हुकूमत कयूं, ऐं उन्हनि कंहिं शइ जो नोटिस न वरितो। मफ़ाहिमत जी पॉलिसी में सॼो पंहिंजी पार्टी बि तबाह कयूं, ऐं उनखां सवाइ मुल्क में अवाम खे बि कुझु कोन मिलियो। ऐं हाणे मियां नवाज़ शरीफ़ वटि जेका टीम आहे माशी जेके सुधारा आणा आहिनि, उन लाइ हुन वटि जेके माण्हू आहिनि, मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान में कंहिं बि सियासी दुर जिते बि एडजस्ट कनि, पर हुननि जी टीम, हुननि खे पोर्टफोलियो कंहिंखे कहिड़ो थो मिले, उहा हिकिड़ी दार ॻाल्हि आहे। पर टीम आहे जेका तब्दीली आणे सघे थी, जेके हीअ सभु 2013 इलेक्शन खां पोइ नक्शो ऐं जेका सूरत हाल आहे पॉलिसी हवाले सां उहा टीम तब्दील करे सघे थी। बिल्कुलु। चलो अता तव्हांजी वॾी महिरबानी असांखे जॉइन करण जी। नाज़रीन, तव्हां अॼु असीं असांजे स्टूडियो में सीनियर सहाफ़ी ऐं तजज़ियेनगार मोहतरमा अता राजड़ जी ॻाल्हियूं ॿुधियूं। असीं जेको हिन वक़्तु मुल्क जे अंदरि ऐवान सदर जे वारी ॻाल्हियूं था पंहिंजे जाइ ते, गवर्नर हाउस जे अंदरि तब्दीलियुनि जूं ॻाल्हियूं पंहिंजे जाइ ते, पर जेके समूरा रोड तब्दीलीअ तरफ़ आहिनि उहे वञनि था रायवंड। उन्हनि ते तफ़रो कयोसीं, ॻाल्हायोसीं, सम्झण जी अता कोशिशि कईसीं त इहो जेके समूरा रोड आहिनि उहे रायवंड खां थींदा हेॾां ऐवान वज़ीर आज़म करे था पहुचनि। ॿुधण में अचे पियो ऐं क़ानूनी तौर ते बि यकीनन मई जे आख़िरी हफ़्ते में असेंबली पंहिंजो कसम खणंदी, उनखां पोइ हाउस जे अंदरि तब्दीली ईंदी, फॉर्मेशन थींदी, सेंटर जे अंदरि चई सूबनि जे अंदरि गवर्नमेंट्स रहंदियूं। उनखां पोइ उमेद इहा आहे त 2013 में जेको हिन वक़्तु बदतरीन लोड शेडिंग ऐं अज़ाब हिन मुल्क जे अंदरि उन मां जान छुटी सघंदी। ऐं वेंदे वेंदे जेका तव्हां आख़िरी ॻाल्हि कई तमामु अहम ई त मियां साहब 2013 वारो काफ़ी तब्दील आहे। तब्दीली न करे पिया त हुन सबक़ु सिखियो आहे, ऐं तब्दीली न करे पिया त हुन वटि मुल्क जी हिकिड़ी बहितरीनु टीम आहे। उमेद इहा आहे त मियां साहब तब्दील थियल मियां साहब ऐं बहितरीनु टीम सां गॾोगॾु हिन मुल्क जे बहितरी जे लाइ कुझु करे ऐं महसूसु थिए त वाक़ई 2013 खां तब्दीली आंदी आहे, न त 2018 में संदन अंजाम बि शायदि पीपुल्स पार्टी जे मौजूदा क़यादत जहिड़ो थिए, जिन खे यकीनन का तवक़ न हुई त संदन ईअं ई सफ़ाई टिनि सूबनि मां थींदो ऐं वेंदे वेंदे सिंध कार्ड कंहिं न कंहिं हवाले सां सिंध जे अंदरि हू पोज़ीशन रीगेन कंदा। सुभाणे हाज़िर थींदासीं साॻे टाइम ते ॿियनि महिमाननि सां गॾु। तेसिताईं जी इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।